अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां जो होस्ट अवेस अकबर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी ऑडियो बुक्स चैनल। दोस्तों, अॼु असां चौथी किस्त शुरू कंदासीं पंहिंजे नॉवल केदियानी जी कथा जो। टीं किस्त में तव्हां ॾिठो त जेका फिरदौस हुई हुन स्कूल वञणु शुरू कयो, प्राइमरी, उन खां पोइ वरी सेकेंडरी स्कूल में आई पंहिंजे चाचे सां गॾु। वरी उहो हिकु दफ़ा फिल्म ॾिसणु वई सिनेमा ते। हुन खां पोइ वापसि ईंदे चाचे थोरी हरकत कई हुन सां। बहरहाल थोरे टाइम खां पोइ वरी हुन जे चाचे शादी कई। शादी करण खां पोइ हुननि जी ज़ाल जेका हुई उहा फिरदौस सां उन्हनि जो रवैयो ठीकु न हुयो। फिरदौस वरी बोर्डिंग स्कूल में दाख़िला वरिती, जिते हॉस्टल में रहंदी हुई। उते पंहिंजी दोस्त सां गॾु हे कचहरियूं कंदी हुई। जंहिं ते वाफ़िका हिन खां पुछंदी आहे त कंहिं बि माण्हू जी ज़ात में आख़िर इहा कहिड़ी शइ हूंदी आहे जंहिंसां अंदाज़ो लॻायो वञे त हू कंहिं जी मुहबत में गिरफ़्तार आहे। हिन मथो लोरींदे चयो हो, मूंखे एतिरी ख़बर कोन्हे, पर हिकु ॻाल्हि ज़हन में ज़रूरु ईंदी आहे त तुंहिंजी शख़्सियत कुझु अहिड़ी आहे जो तूं मुहबत करण खां सवाइ रही नथी सघीं। पर तोखां वधीक केरु ॼाणे थो त मां बिना कंहिं सां मुहबत करण जे जी रही आहियां। पोइ त तूं हिकु ज़िंदा लाश आहीं। हिन उहे जुमिला वॾे वाक़िए चया हुआ ऐं पोइ गहरी निंड सुम्ही पई हुई। मुंहिंजूं अखियूं पटियल हुयूं ऐं ऊंदाही खे घूरे रहियूं हुयूं। आहिस्ते आहिस्ते दूर उन तारीख़ी में कुझु विसरी वियल चहिरा नमूदार थियणु शुरू थिया। मां ॾिठो त मोहम्मदन खुलियल आसमान हेठां गाह जे ढेर ते सुतो पियो आहे। मूं गाह जी ख़ुशबू खे सिंघी वरितो हुयो ऐं संदसि आङुरियुनि जे लम्स खे पंहिंजे अंदरि महसूसु करणु लॻसि। मुंहिंजो जिस्म परे खां ईंदड़ हिकु अहसास सबबु ॾकणु लॻो, पर मां उन अहसास खां वाक़िफ़ु ज़रूरु हुयसि। इहो अहसासु हिकु ख़ासि उज़वे मां उभरी रहियो हुयो, मुंहिंजे जिस्म खां परे ॿाहिरि किथे। पर पोइ बि उन उज़वे जो अहसासु पंहिंजे अंदरि में महसूसु करणु लॻी हुयसि। ॼण का नरम ऐं नाज़ुक धड़कण जेका कंहिं मिठी ॿोल वांगुरु हुरियां हुरियां फहिलिजी हुजे ऐं पोइ दर्द जे कंहिं अहसास जियां तेज़ीअ सां धक धक करणु शुरू करे तोड़ निभाईंदी हुजे। मां चाहींदी हुयसि त अहिड़ी का शइ कुझु साइतनि लाइ पंहिंजे हथनि में पकड़े रहां ऐं उन जे लम्स खे महसूसु करियां, पर उहो सभु उॾामंदो महसूसु थींदो हुयो, नज़रुनि जे धोखे जियां या कंहिं ख़्वाब जियां जेको अखियुनि खां उॾरी झटपट में गाइब थी वेंदो आहे। मां अक्सर रोई ॾींदी हुयसि, ॼण मूंखां का शइ गुम थी वई हुजे या हथनि मां निकिरी वई हुजे, का अहिड़ी शइ जंहिंजो मां पहिरियों भेरो तजुर्बो करे रही हुयसि, या उहा शइ पहिरियों भेरो मुंहिंजे इस्तेमाल में आई हुजे, या वरी घणो अरसो अॻु मां उन खे विञाए वेठी हुजां। जॾहिं मां स्कूल में पढ़ंदी हुयसि त रातियूं ॾाढियूं डिघियूं थींदियूं हुयूं ऐं ॾींहं त अॻे खां बि अॻु भरा थींदा हुया। उन खां पहिरियां जो राति जे सुम्हण वारी घंटी वॼे, मां पंहिंजो कमु ख़तमु करे चुकी हूंदी हुयसि। मूंखे इहा बि ख़बर हुई त स्कूल में हिकु लाइब्रेरी बि आहे। इहा लाइब्रेरी हिकु अहिड़े कमरे में क़ाइमु हुई जेको ॿिए कंहिं कम जो न रहियो। लाइब्रेरी जा शेल्फ हेठि निबिड़ी आया हुआ ऐं किताबनि जे मथां बि मिटीअ जा तह ॼमी विया हुआ। मां हिकु मेरे कपिड़े जी मदद सां किताबनि खे चंडींदी हुयसि ऐं हिकु लालटेन जी पूरी सारी रोशनीअ में लॻभॻि हिकु भॻल कुर्सीअ ते वेही पढ़ंदी हुयसि। मूं पाण में किताबनि पढ़ण जो ज़ौक़ पैदा कयो। हर ॿिए किताब में कुझु नओं सिखण लाइ मिली वेंदो हुयो। मूंखे ॾाढी दिलचस्पी हुई त फ़ारसियुनि, तुर्खाननि ऐं अरबनि जे बारे में ॼाण हासिलु करियां।
मूं नारियुनि जे बारे में बि ॾोहनि जूं ख़बरूं पढ़ियूं ऐं ॿियो इहो त बादशाह साणसि कहिड़े सलूक सां पेश ईंदा हुआ। जंगियूं, आम माण्हुनि, इनकलाब ऐं इनकलाबियुनि जी ज़िंदगीअ जे बारे में घणो कुझु पढ़ण लाइ मिलियो। मूं मुहबत वारियूं कहाणियूं बि पढ़ियूं ऐं अश्किया शाइरी बि मुंहिंजी नज़र मां गुज़री। मूंखे उहे किताब घणा पसंदि आया जेके बादशाहनि बाबति मालूमात फ़राहम कंदा हुआ। अहिड़ी रीति मूंखे हिकु बादशाह जे बारे में इहो बि मालूम थियो त हुन जी घरवारियुनि ऐं वेहारियल नारियुनि जो तइदादु संदसि मौजूदु फ़ौज बराबरि हो। हिकु बादशाह जे बारे में इहो बि पढ़ण लाइ मिलियो हो त हू ख़ूबसूरत नारियुनि रखण जो शौक़ीन हो। हू शराब पी ग़ुलामनि खे उघाड़ो करे खेनि लोक जे साम्हूं कोड़ा हणाइण जो बि शौक़ु रखंदो हुयो। हिकु बादशाह त अहिड़ो बि हो जेको नारियुनि जो त आदी घटि हो पर झगड़ा ऐं फ़साद कराइण, माण्हुनि खे अज़ाब में मुब्तला करण जो शुगुल रखंदो हुयो। अहिड़ी रीति हिकु ॿियो शहनशाह जेको तमामु घणो पेटू हो ऐं अणमोई दौलत जो मालिक पिणु हुयो। संदसि माल मिल्कियत जा एतिरा त ज़ख़ीरा हुआ जिन जो को छेह ई नाहे। हिकु बादशाह लाइ त इहो बि पढ़ियो हुयुमि त हू ॾाढो ख़ुदि पसंदि हो, पंहिंजी ज़ात ऐं वाखाण ॿुधणु पसंदि कंदो हुयो ऐं ॿिया माण्हू संदसि अॻियां का हैसियत न रखंदा हुआ। हिकु हुक्मरान अहिड़ो बि हो जेको ॿियनि हुक्मराननि ख़िलाफ़ साज़िशुनि में रुधलु हूंदो हुयो। हिन तारीख़ जा समूरा वर्क फाड़ाए पेशवर अदीबनि जी मदद सां नए सिर तारीख़ लिखाई ऐं उन खे पंहिंजे ख़्वाहिश मुताबिक़ तरतीब ॾियाराई। एतिरे कुझु पढ़ण खां पोइ मूंखे अंदाज़ो थियो त सभ जा सभु हुक्मरान मर्द हुआ। उन्हनि सभिनी मर्दनि में जेका शइ हिकु जहिड़ी हुई उहा हुई दौलत जी लालच, जिनसियत जी हवस ऐं बेअंत ताक़त जो नशो। ही माण्हू दुनिया में थींदड़ हर बदतमीज़ी, बेईमानी ऐं ठगी जा ज़िम्मेवार हुआ। हिननि अवाम खे बेवकूफ़ बणायो, फुरियो, लुटियो ऐं पाण खे बुलंद आवाज़ में ॻाल्हाइण जो हक़दार करार ॾिनो। बुलंद आवाज़ में ॻाल्हाइण खे त हू पंहिंजो पैदाइशी हक़ सम्झंदा हुआ। हू माण्हुनि खे मञाए वठंदा हुआ। खेनि मिठियुनि ॿोलियुनि जो इस्तेमालु बि ईंदो हुयो त वात मां ज़हर बि ओगाछींदा हुआ। संदसि हक़ीक़तूं तॾहिं ज़ाहिर थियूं जॾहिं दुनिया मां रुख़सत थींदा हुआ। पोइ मूंखे अहसासु थियो त तारीख़ हमेशह पंहिंजे अहम कहाणी सरकशीअ खे वरजाईंदी रही आहे। बोर्डिंग स्कूल जी लाइब्रेरी में बाक़ाइदगीअ सां किताब ऐं रिसाला ईंदा हुआ। मुंहिंजी इहा आदत बणिजी वई हुई त उन्हनि में मौजूदु मवाद जो मुतालियो करियां ऐं छपियल तस्वीरुनि खे गौर सां ॾिसां। पोइ मूंसां अक्सर ईअं बि थींदो हो त अहिड़नि हुक्मराननि मां कंहिं बि हिकिड़े जो ख़ाको अखियुनि अॻियां अची वेंदो हुयो जेको जुमे जी निमाज़ में ॿियनि माण्हुनि सां गॾिजी निमाज़ अदा पियो करे ऐं संदसि चौधारी बेशुमार माण्हू मौजूदु हुआ। हू तस्बीह झलियो वेठो आहे, अखियूं खोले थो, बंदि थो करे ऐं हक़ारत वारनि नज़रुनि सां हेॾां होॾां ॾिसे थो। मूंखे लॻंदो हो त हू ख़ुदा खे बि पंहिंजी राया वांगुरु धोखो ॾेई रहियो आहे। साणसि मौजूदु माण्हुनि जी रवैये मां इहो महसूसु थींदो आहे त हू बुरी तरह सां मारियल ऐं मजबूर माण्हू हुआ जिन जे चहिरे में फितरत जी तक़ाज़ा मूजिबि को बि तासुर मौजूदु न हो।
कंहिं बि बादशाह या हुकुमरान जे भरिसां मौजूदु संदसि नौकर चाकर ऐं ॿिया माण्हू वेठा हूंदा हुआ ऐं हू पंहिंजो बि फरमाईंदो हो ऐं हू जेको बि फरमाईंदो हो संदसि ताईद थींदी हुई ऐं हू सभु पंहिंजा मथा लोॾे संदसि तारीफ़ कंदे न थकबा हुआ ऐं रोई रोई दुआऊं घुरंदा हुआ ऐं हथनि सां हथ मिलाईंदा हुआ। संदसि चौगर्द का बि हरकत थींदी हुई त सभिनी जो ध्यानु ओॾां हलियो वेंदो हुयो। शक ऐं चोरीअ जो ख़ौफ़ संदन ज़हन ते तशद्दुद बणिजी हावी रहंदो हो ऐं हू हर वक़्तु हमिलो करण लाइ बि संदरो ॿधो वेठा हूंदा हुया। मूंखे इहो बि यादि आयो त हिननि कहिड़ी रीति जंग जे शहीदनि ॾुकार या कंहिं वबाई बीमारी वग़ैरह फ़ौत थियलनि लाइ संदसि बख़्शिश जूं दुआऊं घुरियूं हुयूं। हू सिजदनि में कॾहिं हेठि लही पिए विया त कॾहिं मथे उभिरी पिए आया। संदन गोश्त सां भरपूर थुल्हियूं रानूं हेठि मथे पियूं थींदियूं हुयूं ऐं जॾहिं सभु बुलंद आवाज़ में सलाम वराईंदा हुआ त मां साख में दावा सां चवां थी त संदन दिलनि में ख़ुदा सां वफ़ादारी जो को बि तसव्वुर मौजूदु कोन हुयो। संदन नज़रुनि में वफ़ादारी उनखे चइबो हो त अॻिलो माण्हू साणनि वफ़ादारीअ करे ऐं क़ुर्बानी ॾिए त जीअं संदन हुकूमत ऐं मुल्क लाइ तहफ़ुज़ मुयसरु थिए। मां दावा सां चवां थी त ग़रीब माण्हुनि जो को बि वतन ऐं का बि सरज़मीन नाहे हूंदी। जॾहिं मां तारीख़ पढ़ंदे थकिजी पवंदी हुयसि त ईअं लॻंदो हुयो त मूंखे का नई शइ नाहे मिली। बसि किताबनि में साॻियूं ई पुराणियूं कहाणियूं ऐं तस्वीरूं मौजूदु आहिनि जेकी बिल्कुलु हिक जहिड़ियूं आहिनि। पोइ मां लाइब्रेरी मां उथी रांदि जे मैदान जो रुख़ करे उते वञी वेही रहंदी हुयसि। उते वेठे मूंखे रोज़ानो राति थी वेंदी हुई। आकाश जे अक्सर चंड में मौजूदु कोन हूंदो हो। मुकमिल ख़ामोशी छाइजण सां गॾोगॾु हॉस्टल जे कमरनि में अंदरि दाख़िल थियण वारी आख़िरी घंटी बि वॼी चुकी हूंदी हुई। मुंहिंजे चौधारी समूरियूं दरियूं खिड़कियूं बंदि थी चुकियूं हूंदियूं हुयूं ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जी रोशनियुनि खे राति जो राकास गिड़काए चुको हूंदो हुयो। मां पोइ बि ऊंदहि में वेठी हूंदी हुयसि ऐं घणियूं ॻाल्हियूं सोचे हैरान ऐं परेशान पई थींदी हुयसि। मूंखे बसि इहा ई परेशानी सताईंदी हुई त आख़िर मुंहिंजो छा थींदो। मां केॾां वेंदसि। मां यूनिवर्सिटी ताईं पहुची सघंदसि या न। चाचा मूंखे वधीक तइलीम ॾियारण लाइ उते मोकिलींदो या न। हिकु राति मूंखे पंहिंजे टीचर उन हाल में ॾिसी वरितो। कुझु घड़ियुनि लाइ त हू परेशान थी वई त मां कंहिं इंसानी वजूद जी हैसियत में ज़मीन ते मौजूदु हिकु अहिड़ी शइ हुयसि जंहिं कंहिं बि क़िस्म जी चुरपुर न पई कई। उनखां अॻु जो हू मूं ॾांहुं हली अचे हुन वॾी वाक़े मूंखे सॾु कयो, तूं केरु आहीं ऐं उते छा पई करीं? हिकु ॻुझी घबराहट जी हालत में मूं खेसि जवाबु ॾिनो, मां फिरदौस आहियां। जॾहिं हूअ वेझे आई त हुन मूंखे सुञाणे वरितो, पर हूअ घणी हैरान पई लॻी। उनजो सबबु इहो हो त मां संदसि लाइक़ ऐं पसंदीदा शागिर्दियाणियुनि मां हिकु हुयसि ऐं अहिड़े शागिर्दियाणियुनि जी इहा ख़ूबी हूंदी आहे त हू घंटी वॼण सां ई हिकदमि पंहिंजे बिस्तरनि ॾांहुं रवानियूं थियनि। मूं खेसि ॿुधायो त मुंहिंजी तबियत ठीकु नाहे, जंहिं करे मूंखे निंड पई आई। हूअ मुंहिंजे भरिसां अची वेही रही। संदसि नालो मिस इक़बाल हुयो। संदसि जिस्म भरियल ऐं कद पूरो पनो हुयो, जॾहिं त वार घाटा ऐं अखियूं कारियूं हुयसि। मूंखे महसूसु थियो त संदसि अखियूं मूंखे गौर सां ॾिसी रहियूं आहिनि ऐं मुंहिंजो जाइज़ो वठी रहियूं आहिनि, जेतोणीकि राति जी गुग ऊंदाही हुई।
मां पाण खे लिकाइण जी कोशिश करणु लॻसि, पर संदसि अखियूं मुंहिंजो ताक़िब कंदियूं रहियूं। मूं चहिरे खे हथनि में लिकाए छॾियो, पर मूंखे ईअं लॻो त हू मूंखे उन हाल में बि ॾिसी रही आहे ऐं मुंहिंजो चहिरो खे साफ़ ऐं चिटो नज़र अची रहियो आहे। मां पंहिंजो पाण लिकाइण में नाकाम थी वियसि ऐं पोइ मां ज़ारो क़तार रोअण लॻसि ऐं मुंहिंजा हथ जिन सां मुंहुं लिकायो हुयुमि लुड़कनि सां भरिजी विया। हिन मुंहिंजा हथ पकड़े चहिरे तां हटाया ऐं संदसि आवाज़ मुंहिंजे कननि सां टकरायो। फिरदौस न रोए, मूंखे रोअण ॾियो, मूंखे पंहिंजे हाल ते छॾे ॾियो। मां अॻ में कॾहिं तोखे रोईंदे न आहे ॾिठो। ही तूं छा करे रही आहीं? मूंखे कुझु न आहे थियो, मां त सही आहियां। अजीब ॻाल्हि आहे, कुझु न कुझु त ज़रूरु थियो आहे। मिस इक़बाल, अहिड़ी का ॻाल्हि कान्हे। छा वाक़ई तूं बिना कंहिं सबब जे रोई रही आहीं? संदसि आवाज़ में हैरानी ऐं परेशानी जा तासुर हुया। मां नथी सम्झां त को सबबु हुजे, का नई ॻाल्हि हुजे। हूअ घणी देरि ताईं ख़ामोश मुंहिंजे भरिसां वेठी रही। मां हुन खे ॾिसां पई त संदसि अखियूं ऊंदाही में कंहिं शइ खे ॻोल्ही रहियूं हुयूं। संदसि अखियुनि मां लुड़क जारी हुआ, चमकंदड़ लुड़क। हिन चपनि खे भकूड़ियूं ऐं मुश्किल सां गीत ॾिनी। ओचितो संदसि अखियुनि में चमक उॾामी आई ऐं वरी ॿीहर संदसि अखियूं लुड़कनि जी सूरत में चमकण लॻियूं, हूबहू उन शोले वांगुरु जेको ॿाट ऊंदाही में भड़की उथियो हुजे। पोइ हुन सख़्ती सां चप भिकोड़े छॾिया ऐं त जीअं अंदरि जमा थी वियल लुआब खे ॻीही सघे। पर संदसि गलो ख़ुश्क थी चुको हुयो ऐं ॿ ॻोढ़ा अखियुनि में अटकी पिया। उहे ॻोढ़ा उतां टुटा ऐं संदसि नक ऐं मिटनि विच में ॻणंदा रहिया। हिन हिक हथ सां मुंहुं उघियो ऐं ॿिए हथ सां रुमाल कढे नक खे साफ़ करण लॻी। मां खांसि पुछियो, छा तव्हां बि रोओ पिया मिस इक़बाल? न, संदसि जवाबु हुयो। पोइ हिन रुमाल लिकाइण जी कोशिश कई, लुआब ॻीही मूं ॾांहुं ॾिसी मुस्कुराइण लॻी। उहा राति ॾाढी ऊंदाही हुई, का बि चुरपुर महसूस न पिए थी ऐं हर का शइ ॼण त ख़ामोशी में ॿुॾी वई हुई। उन राति रोशनीअ जी का बि लहर कंहिं हंधि नज़र न आई, छो त आकाश ते चंड बि मौजूदु कोन हुयो। मां हुन खे ॾिसण लॻसि ऐं मुंहिंजूं अखियूं संदसि अखियुनि में खुथल रहियूं। अखियुनि जे सफ़ेद दायरे में चमकंदड़ माणिक्युनि खे ॾिसी ईअं पियो महसूस थियो त उहा रोशनी कंहिं नामालूम जाइ तां पई आई, जेका न ज़मीन मां फुटी ऐं न ई वरी आसमान मां ज़ाहिर थी रही हुई। उन रोशनीअ जो सबबु संदसि अखियुनि जो नूर थी सघियो पिए या वरी को जादू जहिड़ो अमल। मां संदसि नज़रुनि खे पंहिंजे दिलि जे अखियुनि में महफ़ूज़ करे छॾियो ऐं संदसि हथनि खां पंहिंजे हथनि में सोगो करे छॾियो। असांजो हिक ॿिए जा हथ पकड़ण जो अहसासु अजीब हुयो। मूंखे को हादसाती ऐं अणॼातो अहसासु महसूसु थियो। उहो अहसासु कुझु अहिड़ी क़िस्म जो हुयो जो मुंहिंजो समूरो जिस्म कंबण लॻो। मूं कंहिं ॾूरांहे पंथ खां ईंदड़ ख़ुशी जे अहसास जी लहर खे महसूसु कयो। एतिरो ॾूरांहो जो पंहिंजे गुज़री वियल ॼमार यादि अचणु लॻी ऐं इहो अहसासु ॼण त मुंहिंजे वजूद जो हिसो हुयो। मूंखे ख़बर पइजी वई हुई ऐं मां उन जज़्बे खे सुञाणे वरितो। हीउ उहो जज़्बो हो जेको मुंहिंजी पैदाइश वारे टाइम मूंखां खसियो वियो हुयो, हिकु आरज़ी जज़्बो जेको बरक़रार रही न सघियो।
मूंखे सुतद ई हिकु ॻाल्हि यादि अची वई। मां पंहिंजा चप चोरण जी कोशिशि कई पर आवाज़ साथ न ॾिनो। मूंखे ईअं लॻो ॼण का ॻाल्हि मूंखे यादि अचे हिकदमि विसरी वई हुजे। कंहिं ख़ौफ़ जे कारण मुंहिंजी दिलि जी धड़कन तेज़ थी वई हुई। भायमि त कंहिं उमहल शइ खे विञाए वेठी आहियां। मुंहिंजो आङुरियूं संदसि हथनि सां ईअं चहटजी वयूं जो सम्झां पई त उन्हनि खे केर बि अलॻि नथो करे सघे। उन राति जे वाक़िए खां पोइ असीं जॾहिं बि साम्हूं थियासीं त मुंहिंजा चप ख़ुदि ब ख़ुदि कुझु चवण लाइ चुरंदा हुया, पर मां जेको चवणु चाहींदी हुयसि विसरी वेंदो हुयो। मूं ते दहशत चढ़ी वेंदी हुई, या वरी अहिड़ी कंहिं शइ जो अहसासु थींदो हो। दिलि चाहींदी हुई त खेसि पाण सां गॾु विहारियां, संदसि हथ पकिड़े वेठी रहां, पर हूअ उमालिक कंहिं मेड़ में गुम थी वेंदी हुई, या वरी क्लास पूरो थियण खां पोइ हिकदमि वाचूड़े जियां अलोप थी वेंदी हुई, ॼण त मूंखे ॾिठो ई न हुजे। कॾहिं कॾहिं त ॾिसी बि वठंदी हुई, पर उन निहार सां जंहिंसां हूअ हणनी शागिर्दनि खे ॾिसंदी हुई। चादर ओढ़ींदे ई हिकदमि ख़्यालु ईंदो हुयुमि त छा मिस इक़बाल उन राति वारे वाक़िए खे विसारे छॾियो आहे। उहे लफ़्ज़ न चाहींदे बि मुंहिंजे वात मां निकिरी वेंदा हुआ। हिकु भेरे त वाफ़्ता मुंहिंजे खट वेझो सोरे मूंखां पुछियो, मिस इक़बाल कहिड़े वाक़िए खे विसारे छॾियो आहे? मूंखे का ॻाल्हि सम्झ में न पई अचे। वाफ़्ता, तूं ख़्यालनि जी दुनिया में ॿुॾल रहीं थी फिरदौस। न अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे वाफ़्ता, कुझु थियो ज़रूरु आहे, तूं सम्झी छो कोन पई? छा थियो आहे? मां वधि में वधि कोशिशि कई त खेसि कहिड़ी रीत बि यकीन ॾियारियां, पर हक़ीक़त इहा ई हुई त मूं वटि खेसि ॿुधाइण लाइ के बि लफ़्ज़ न हुया। कुझु अहिड़े क़िस्म जो वाक़ियो पेश आयो हुयो जो मूंखे यादि ई न पियो अचे। ईअं पियो लॻो त ॼण कुझु थियो ई कोन हुयो। मूं पंहिंजूं अखियूं ॿूटे छॾियूं त जीअं कुझु यादि करियां त मूं ते छा पई गुज़रे। आहिस्ते आहिस्ते ज़हन जे स्क्रीन ते ॿ कारियूं माणकियूं जेकी सफ़ेद घेरनि में टिक ॿधो बीठियूं हुयूं, तिरंदी नज़र आयूं पिए। मां जेतिरो उन्हनि जे वेझो वञणु चाहियो, परे थींदियूं वयूं ऐं मुंहिंजी अखियुनि अॻियां खिंडजण लॻियूं। पोइ उहे माणकियूं एतिरियूं त वसी थी वयूं जो ज़मीन जियां कुशादियूं ॾिसण में अचणु शुरू थियूं, ऐं आख़िर कंहिं अहिड़े जिस्म में तब्दील थी वयूं जंहिं मुंहिंजे जिस्म में दाख़िल थियणु शुरू कयो। हाणे मूंखे न सफ़ेद ऐं न का कारी शइ नज़र अची रही हुई। मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं उहे पाछा बेतरतीब थियणु शुरू थिया। हाणे मूंखे पंहिंजी माउ, पीउ, चाचा, मोहम्मदियन, मिस इक़बाल ऐं वाफ़्ता जे चहिरनि में फ़र्क़ु करणु ॾुखियो थी वियो हुयो। मां हिकदमि पंहिंजूं अखियूं फाड़े छॾियूं त मतां अंधी न थी वञा। मां घुघुंदाईअ में ॾिठो त वाफ़्ता अञा ताईं जागी रही हुई। चवणु लॻी, फिरदौस, छा तोखे मिस इक़बाल सां चाहत थी वई हुई? न, बिल्कुलु न। पोइ तूं रोज़ानो राति जो हिन जूं ॻाल्हियूं छो कंदी आहीं? मां हिन जूं कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदी आहियां? अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे, तोखे त बसि रुॻो ॻाल्हियूं करण ईंदियूं आहिनि। मिस इक़बाल हिकु बहितरीनु टीचर आहे, हिन वज़ाहत कई। हा, बिल्कुलु, उन में को शक कोन्हे, पर हूअ हिकु नारी बि आहे, ऐं मां भला कंहिं नारीअ सां मुहबत कीअं थी करे सघां? साल जे आख़िरी इम्तिहान शुरू थियण में रुॻो कुझु ॾींहं रहिजी विया हुया। हाणे वाफ़्ता पंहिंजे महबूब जो ज़िक्र कान कंदी हुई, ऐं न ई वरी राति वारी घंटी अॻे जियां जल्दी वॼण लॻी।
मां हर राति वाफ़ता ऐं ॿिनि छोकिरियुनि सां गॾु स्टडी रूम में राति देर ताईं पढ़ाई करण में रुधल हूंदी हुयसि। कॾहिं कॾहिं बोर्डिंग हाउस जे सुपरिटेंडेंट चकर हणंदी हुई त जीअं हिते को जाइज़ो वठी सघे त असां पढ़ाई करे रहिया आहियूं या कुझु ॿियो। बिल्कुलु अहिड़े क़िस्म जो दौरो जहिड़ी रीत हूअ पहिरियां कंदी हुई त असां आरामी आहियूं या ॻाल्हियूं पिया कयूं। पढ़ाई दौरान का छोकिरी पंहिंजो गलो साफ़ करण लाइ खंघंदी हुई या थक जे कारण किताब सीने ते टकींदी हुई त हूअ हिकदमि अची कड़कंदी हुई ऐं छोकिरियूं झटपट किताब संभाले पढ़ण में लॻी वेंदियूं हुयूं। मूंखे क्लास पसंदि हुआ ऐं मूंखे पढ़ाई में लुत्फ़ मिलंदो हुयो, जेतोणीकि हॉस्टल जे सुपरिटेंडेंट जी असां ते कड़ी नज़र हूंदी हुई। जॾहिं फाइनल जे इम्तिहान जी रिज़ल्ट आई त मां स्कूल में 2 नंबर ऐं मुल्क में 7 नंबर ते आयसि। जंहिं राति सर्टिफिकेट विरहाया विया उन राति हिकु ख़ासि फंक्शन रखियो वियो हुयो। प्रिंसिपल भरियल हाल में मुंहिंजे नाले जो ऐलान कयो, जिते ॿियनि शागिर्दनि जा वालिदैन, दोस्त ऐं मिट माइट मौजूदु हुआ, पर केर बि सर्टिफिकेट वठण लाइ उथी न बीठो। उन महिल पूरे हाल में ख़ुशी छाइजी वई। प्रिंसिपल ॿीहर मुंहिंजो नालो वरितो। मूं उथण जी कोशिशि कई, पर पेरनि जवाबु ॾेई छॾियो ऐं मूं पंहिंजी सीट ते वेठे ई जवाबु ॾिनो, हाज़ुर। मूं ॾिठो त समूरियूं नज़रियूं मूं ॾांहुं छिकिजी वयूं, बेशुमार अखियूं मूं लाइ वाझाईंदी रहियूं, पर मूंखे ईअं महसूसु थियो ॼण सफ़ेद गोल पथर सफ़ेद दायरनि में बंदि मुंहिंजे साम्हूं फहिलिबा वञनि था। पोइ उहे नंढा दायरा वॾनि दायरनि में तब्दील थींदा पिया वञनि। मुंहिंजी अखियुनि में चुभण लॻनि पिया। प्रिंसिपल हिकु भेरो हुकुम आमेज़ लहजे में चयो, वेठे वेठे जवाबु न ॾे, उथी बीह। मूं महसूसु कयो त उथी खड़ी थी आहियां, पर ॿीहर उहे सफ़ेद दायरा मुंहिंजे अखियुनि जो पीछो करे रहिया आहिनि। प्रिंसिपल ॿीहर कड़केदार आवाज़ में ॻाल्हायो, जंहिंजो पड़ाॾो मुंहिंजे कननि सां टकराइजी गूंजण लॻो, तुंहिंजा माइट किथे आहिनि? माण्हुनि सां भरियल हाल में ॿीहर माठ छाइजी वई। हिकु अहिड़ी ख़ामोशी जेका कंहिं चथर खां घटि न हुई। हू रक़्स करण लॻी त हिकु क़िस्म जो साज़ ॿुधण में आयो ऐं उन सां गॾोगॾु हाल में वेठल माण्हुनि जे साहनि जा आवाज़ बि कननि सां टकराइजण लॻा। माण्हुनि जूं निगाहूं ॿीहर मूं ते खुपी वयूं ऐं मां उन्हनि घूरनि जे विच में बेजान बीठी रहियसि। दोस्तो, ही तव्हां ॿुधो केदियाणी जी कथा, नाविल जो क़िस्त नंबर 4। वरी तव्हांखे ॿुधाईंदासीं क़िस्त नंबर 5। तव्हांखे ही नॉविल सुठो लॻो हुजे त चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा ऐं हिन चैनल में ॿिया बि मोटिवेशनल कुझु बुक्स आहिनि, उन्हनि खे बि ॿुधी उन्हनि मां फ़ाइदो हासिलु कंदा। वॾी महिरबानी तव्हांजो। पंहिंजे होस्ट अवेस अकबर खे इजाज़त ॾींदा। अस्सलाम वालेकुम।